परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी 2 ॾींहं जे दौरे ते भारतीय शहर गोवा पहुतल आहे। परॾेही वज़ीर शंघाई सरकार तंज़ीम जे इजलास में शिरकत करण सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ मुल्कनि जे मनसबनि सां मुलाक़ातूं कंदो। संदसि चवण आहे त संदसि गोवा वञणु इहो वाज़े पैगाम आहे त पाकिस्तान SCO खे केतिरी अहमियत ॾिए थो ऐं पंहिंजे इन मेंबरशिप खे केतिरी संजीदगी सां वठे थो। भारत रवानो थियण खां अॻु सोशल मीडिया ते जारी कयल पंहिंजे बयान में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू गोवा में पाकिस्तानी वफ़द जी क़यादत कंदो। परॾेही वज़ीर जो गोवा वञणु इहो वाज़ेह पैगाम आहे त पाकिस्तान SCO खे केतिरी अहमियत ॾिए थो ऐं पंहिंजी उन मेंबरशिप खे केतिरी संजीदगी सां वठे थो। आज मैं गोवा भारत जा रहा हूँ, जहाँ मैं पाकिस्तान का डेलीगेशन को क़यादत कर रहा हूँ टू अटेंड द शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइजेशंस काउंसिल ऑफ फॉरेन मिनिस्टर्स। मेरा जाना ये वाज़ेह पैगाम भेजता है कि पाकिस्तान कितना अहमियत ये SCO को देता है और कितना सीरियसली अपना मेंबरशिप को भी लेता है। आई एम लुकिंग फॉरवर्ड टू एंगेजिंग बायलैटरली उन ममालिक के साथ जो इस ऑर्गेनाइजेशन का हिस्सा है। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त हू हिन तंज़ीम में शामिल मुल्कनि सां राब्तनि जो मुंतज़िर आहे। भारतीय शहर गोवा पहुचण बाद पंहिंजे जारी कयल वीडियो बयान में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त संदसि सभ खां पहिरियों मुलाक़ात रूसी हममनसब सां थींदी, जंहिंखां पोइ हू उज़्बेकिस्तान जे परॾेही वज़ीर सां मिलंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू समूरनि परॾेही वज़ीरनि जे मान में रखियल डिनर प्रोग्राम में पिणु शिरकत कंदो ऐं अॼोके ॾींहं ते भारत में संदसि 2 इंटरव्यू बि रथियल आहिनि। हम गोवा भारत पहुंचे हैं शंघाई कोऑपरेशन ऑर्गेनाइजेशन के मौके पे। मेरा सबसे पहले मुलाकात रूस का वज़ीर ख़ारजा से होगा, फिर मैं उज़्बेकिस्तान का वज़ीर ख़ारजा से मिलूँगा। उसके बाद हमारे सारे वज़ीर ख़ारजा जो मौजूद हैं उनके लिए खाना है जिसमें मैं जाऊँगा। एक तो इंटरव्यूज़ करूँगा, वो आज का प्रोग्राम होगा। बे पासे भारतीय मीडिया में परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जे दौरे खे निमाया जाइ ॾिनी पई वञे ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जे शंघाई सहकार तंज़ीम जे इजलास में शिरकत खे पाक भारत लाॻापनि जी बहाली तरफ़ असराइतो क़दम क़रार ॾिनो पियो वञे।